हुननि खे इक़्तिदार जे एवज़ सिंध विराइण सिंध खपाइण में शर्म कोन थो अचे। उन सां गॾु जेके MP आहिनि उहे ख़ुदि उन जा सिंध दुश्मन किरदारु अदा कयो अथनि, जेको महीनों अॻु बिल पास कयूं गैर मुल्कियुनि जूं कॉलोनियूं रिलीज़ करण जूं, ख़ुसूसन अफ़गाननि जूं। बेमाननि सिंध दुश्मननि ऐं उन बेमानीअ जे हवस में बिल्डर माफ़िया सां गॾु कमंद फुरियूं अनवर मजीद सां गॾु वरी हुनजो पुटु AG मजीद ऐं वज़ीर आला गॾिजी हितां जे रेवेन्यू खां खाता तब्दील करे पुलिस जो फोर्स इस्तेमालु करे सिंधी कॉलोनियुनि खे डिस्टर्ब पिया कनि, त जीअं सिंधियुनि जो जेको कराचीअ में पंहिंजे गादी हंध ॾे ईंदड़ रश आहे उनखे रोके सघिजे ऐं हिते ख़ौफ़ पैदा कजे। सो असीं इन ख़ौफ़ जे बजाए अवामी एहतिजाज जो रस्तो वठी सिंधी माण्हुनि खे अपील कंदासूं मौजूदा जेके गैर महफ़ूज़ आहिनि उन्हनि जी बि कोशिशि कंदासूं मदद करियूं, पर ॿिया माण्हू सिंध जे हर ज़िले मां भरपूर पंहिंजे कैपिटल में अचनि त ज़रदारी माफ़िया जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी साज़िश जेका आहे सिंध दुश्मन उनखे एक्सपोज़ करे ऐं उनखे नाकाम करियूं।